अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध में कणक जी ख़रीदारी शुरू थी वई आहे। ख़ुराक खाते जो चवणु आहे त कणक जी पहिरीं ट्रक उमरकोट जी ख़रीदारी मर्कज़ पहुती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾींदे ख़ुराक खाते अमलदारनि जो चवणु हो त उमरकोट पहिरियों ज़िलो आहे जंहिंमें 2022 लाइ ख़रीदारी जी शुरूआत थी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर पारां हर ज़िले में कणक ख़रीदारी जो टारगेट मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। सैयद मुराद अली शाह पारां आबादगार खे कणक जे पैसनि जी अदायगी भी यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध में कणक जी ख़रीदारी शुरू थी वई आहे। ख़ुराक खाते जो चवणु आहे त कणक जी पहिरीं ट्रक उमरकोट जे ख़रीदारी मर्कज़ पहुती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾींदे ख़ुराक खाते जे अमलदारनि जो चवणु हो त उमरकोट पहिरियों ज़िलो आहे जंहिंमें 2022 लाइ ख़रीदारी जी शुरूआत थी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर पारां हर ज़िले में कणक ख़रीदारी जो टारगेट मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में कणक जी ख़रीदारी शुरू थी वई आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुल, सिंध में कणक की खरीदारी शुरू थी वही है। इन हवाले से सिंध सरकार जो चवना है तो पहिरीं ट्रक जेका है वह खरीदारी मरकज से पहुंची चुकी है। कणक की जेका पहिरीं ट्रक है वह खुराक खाते पारा जो मरकज कायम किया वियो है उमरकोट में उते पहुती है। इन हवाले से खुराक खाते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के यह ब्रीफिंग ॾिनी है तो उमरकोट जिले में खरीदारी जेका है वह शुरू थी चुकी है। उन मौके ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खुराक खाते खे हिदायत की है तो हर जिले में कणक की खरीदारी जो हदफ है वो मुकम्मल किया वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बैंक बोथ में आबादगारनि खे उन कणक जा जेके पैसा आहिनि उन जी अदायगी के भी यकीनी बनाने की हिदायत कंदे चयो है तो सिंध सरकार इन साल कणक की खरीदारी जो हदफ है वो 14 लाख मीट्रिक टन कणक खरीद करने जो हदफ है वो रखियो है। जो इमदादी अघ है वो फी मण 2200 रुपया मुकर्रर किया वियो है। वॾे वज़ीर खुराक खाते खे हिदायत की है तो हर जिले में खरीदारी जो हदफ है वो पूरो किया वञे। खुराक खाते वॾे वज़ीर के यह रिपोर्ट ॾिनी है तो सिंध में कणक की खरीदारी शुरू थी चुकी है। अॼु पहिरीं ट्रक जेका है उमरकोट जिले में जो खरीदारी मरकज है खुराक खाते जो उते पहुंची चुकी है। जी ठीक है शबीर, बड़ी मेहरबानी।